सतनाम सत श्री राम। अगले 14 खां वठी 13 अष्टपदी साहबन राम ॾाढो ॾुखियो खलंदो पइजी वञे, जंहिंजो चवण बि ॾुखियो थो लॻे। संतनि जे निंदकनि ते सॼी अष्टपदी साहबन ठाहे छॾी। प्रैक्टिकल उन्हनि सां जेकी गुज़रियो हो उहा वाणी साहबन जे मुख मां निकिरी आई आहे। संत शरण जोजन परे सोजन उधरन हार, संत की निंदा नानका राम राम। अॻे पद तां ॿुधी आया, वरी हाणे ॿियो पद। त संतनि मां जेके दोष कढनि था उन्हनि जी छा छा गति थिए थी। दिल्ली असांखे पक सां मना करे छॾियऊं गुरु ग्रंथ साहिब में, गुरु कया सां कार कमाओ। हूअं ई बाबा असां भुलिजी वियासीं जो संत जे शरीर खे असां गुरु करे सम्झोसीं। ईअं न आहे। असां छो था संत खे मथो टेकियूं? कंहिं ज्ञान जे करे न, त ज्ञान ई गुरु आहे न। त असां ज्ञान खे पकड़ियूं न, असां हुनजे शरीर जी क्रिया खे छो पकड़ियूं? हुनजे प्राण ॿुध छा लिखियल आहे? तव्हां गुरुनि जो तास रामदास साहिब खां वठी हेठि पढ़ो, केतिरो घर नर्क बणियो पियो। मुंहिंजा प्यारा, असां एॾे न वञूं हुनजो लहणा ॾियणियूं कीअं कटणियूं आहिनि, कंहिंजो छा आहे, कंहिंसां छा आहे, एॾे ख़्याल में न अची करे की उन कंहिंजी बि क्रिया खे बि ॾिसणो न आहे। राम गुरु कया असां कार कमाओ। तोखे वणे गुरु जे शरण आवां, को ॿधजी कोन आवां, त जेकी चवनि था उन में तुंहिंजो कल्याण आहे। वञ, संत वॾो समाधान आहे। शास्त्र तोखे मुंझाए मारींदा, संत समाधान आहे। संत वटि ईंदे तुंहिंजी जहिड़ी बि स्थिति आहे उहो अहिड़ो रस्तो तोखे, पर तोखे मञणु हुजे, विश्वास हुजे, संत में सिदक रखी आहे, बचावा तूं वठे रस्तो वठी, हिन में तुंहिंजो कल्याण थी वञे। बसि देर दिक़त ई कान्हे। हरे राम। हा, संतनि जी अहिड़ियूं अहिड़ियूं युक्तियूं रहियूं आहिनि। वाह वाह। ॿ टे मिसाल अचनि था। असांजो चाचो चोटड़मल सतनाम जो विर्त रखंदो, दम जो हरजो। इहो असांजे सभिनी पिताजनि जे भाइनि खे रहे। सभु प्रालबो जो श्री राम। जीअं जीअं प्रभु जंहिंखे जहिड़े जहिड़े हाल में रखियो। पोइ चई साईं मां विर्त त रखां थो, पर मुंहिंजो दम जे करे चांहि खां सवाइ रही नथो सघां। 10-12 चांहि पींदा। पोइ चयो भाउ होॾो चई थो विर्त बि रखिणो आहे, इनकारी बि न करणी, पर वीचार ॾसणो। चङो तूं हाणे हिकु सुबुह जो हिकु शाम जो पींदो कर, बसि हली वञे। असां वटि तीर्थमल हिकिड़ो मोतबर हो, पोइ न्याणो बि थियो। हुनजी माता बि विर्त रखंदी, तीर्थमां। अॻे ॾुध वठण ईंदा माण्हू, पोइ उहा बि बाबे साईं खां पुछे पई, साईं भाई साहिब मां विर्त त रखंदी आहियां, पर ॾुध खां सवाइ रही न सघंदी आहियां। श्री राम। चई चङो भला हूअ ढव करे पींदी आहियां, ढव करे न पीजांइ, थोरो खणी पीजांइ, पर तुंहिंजो हली वेंदो। भाई रोचल हूंदो कपिड़े जो, कोराइन जो। श्री राम। विर्त जो पको सुठो नेम, शाम जो सतनाम ते बि चङो फल खणी। हिकिड़े भेरे साईं जन खे चई, साईं मां हाणे रखी नथो सघां विर्त। चई चङो तूं 5 आना गुरू जी पेटी में विझी वञाए, तुंहिंजो विर्त थी वियो, तुंहिंजी शेवा में। संतनि जी वॾियूं वॾियूं युक्तियूं, तुंहिंजो विश्वास हुजे। तूं वरी हेॾे चवंदे शास्त्र हीअं था चवनि, हे चई न, त पोइ त तूं पाण ॼाण वञे। संत वॾो समाधान आहे, शास्त्र समाधान न आहे, शास्त्र रस्तो आहे। इन वीचारनि ते हलूं त कई कई संतनि जा नमूना। वाह, बसि तूं ॿिए पासे न ॾिस, जेकी तुंहिंजी जहिड़ी स्थिति आहे बसि तूं हिन में हली करके तुंहिंजो ॿेड़ो पार थी। श्री राम। त हिते साहबनि संत जे दोखनि ते अष्टपदी चवनि था, संतन के दुखन ते मुख भरे, ॾाढो संतन खे क्यास ईंदो आहे। छो जो जीव गुरु ग्रंथ साहिब में 3 ॻाल्हियूं छड़ो चई वियूं आहिनि। 2 ॻाल्हियूं चइजे खणी, विवेक दृष्टि। भाई तूं मन मत ते हलंदे त हे नतीजो थींदो, गुरु जे मत ते हलंदे त हे भलाई थींदे।
पिछाड़ी में साहबनि वरी पाण खे छॾाए करके चयो जंहिंखे जीअं प्रभु कराए तूं ईअं करे थो। हरे राम। मुंहिंजा प्यारा वॾो क्यांस हुनखे अचे थो, क्यांस करणो ई उन्हनि ते आहे। विषय ते तरस खाओ, विषय ते तरस खाओ। जीअं संत सबक आहे, वीचार मिले थो तंहिं विकारी मां बि इहो विनाशता जो असांखे वीचार मिले थो त मन तूं बि इहो विकार कंदे त नाश थींदो। तूं प्रैक्टिकल ॾिस, इहो वॾो सबक आहे, उन मां तूं सिखी वठ। विषय जो तिरस्कार कर, विषय जो न उनखे क्यास खा, उनखे प्यार में आणे मुंहिंजो जीवन ठाहे। इहा वॾी शेवा आहे। हरे राम। हिते साफ़ जन था संतन के दुखनि ते मुख भवे, संतन के दुखनि कागजूं लवे, ओ संतन के दुखनि कागजूं लवे, संतन के दुखनि कागजूं लवे, संतन के दुखनि ते मुख भवे, संतन के दुखनि वाला संतन के राम राम। गुरु अर्जन देव महाराजन वटि कीर्तन कंदा। हरे राम। मीरासी जंहिंजो नालो हुयो भाई सतो ऐं बलवंत, गुरु अर्जन देव महाराज। पोइ कयो त हुनजो न्याणी जो कार्य हुयो न, साहबनि खे वेनती कयूं। साहबनि चयो बा हाज़िर, जेकी रोज़ ईंदो वेंदो भेट में उहो तव्हां खणंदा वञो, भॻवान करे। चयो न असां जेके घुरियो आहे असांखे हाणे ॾियो। हाणे हिते पाण निर्णय कीअं वठी सघूं त गुरू वटि रखियल हो, इनकार कयईं या छा छो, इन लाइ कुझु चई न सघूं। श्री राम। आॻियां में भलाई आहे, हुननि खे चयूं पर हुननि खे इहो सुठो न लॻो। साहबनि घर वेही रहिया, ॿिए ॾींहुं आया कोन। साहबनि भाई गुरदास राम खे मोकिलियो, न आया। इन खां मथे वरी दर्जो भाई बुढ़े साहिब जो, ॿिन्ही खे भाई साहिब जी पद्धति मिलियल हुई। जिज्ञासु जी चरम सीमा वरी संत पद खां थोरो हेठि। श्री राम। वरी बा बुढ़े साहिब खे मोकिलियो, उहो बि मोटी आया। आख़िर नेठि साहिब पाण विया। साहिब जे विया, हुनखे चयो अबा तव्हां साईं जी सिफ़त ॻाईंदा हो, वॾनि जो जस ॻाईंदा हो, हुनजो ॻायो हली तव्हांजो कल्याण थींदो, असां तव्हांखे इनकार त कोन कयोसीं। चई वेठा इहा तव्हांजी पूजा तॾहिं थिए थी जो असां कीर्तन कयूं था, तॾहिं तव्हां वटि संगत जुड़े थी, न त कीअं जुड़े। चुप करे विया। ईअं हलंदे हाणे थोरो अॻिते वधी विया त असांजा इहे वॾा तव्हांजे वॾनि वटि ॻाईंदा हुआ राम, न त उन्हनि वटि बि केरु अचे। हिते अखर साहिब मूंखे सुठो न लॻो त गुरुदेवनि जी पूजा बि तव्हांजे करे हुई। भई ठीकु आहे। हरे राम। वॾनि जे प्रति, धर्म जे प्रति आंगुर खणे, पंहिंजे प्रति कोई 1000 गालियूं ॾेई छॾे, सम्झे छा आहे शरीर, नालो सभु ईअं ई आहे। पर वॾनि जे मथां श्री राम जंहिं मुख सां तव्हां इहो पंहिंजी वॾाई करके और उन्हनि खे घटिताई कई आहे, तव्हांखे रोग वेड़ो पैदा थियो, हुननि खे कोढ़ जो रोग थियो। राम कर हुजत न संत फ़क़ीरनि सां, पोइ सभ जो भलो घुरदड़, निर्वेर सां जेको वेर चाहींदो, पत्थर सां मथो मारणो आहे, वॾनि जे अपजस करण करके। श्री राम। त साहबनि चई छॾियो हिनजी कोई बि सिफारिश न खणी अचे, जेको खणी ईंदो हुनजी हीअ स्थिति असां।
बसि कंहिं परोपकारी खे इहा भावना थी, हिन जी हालत ॾिसी करके हुनखे क्यास आयो त हे कंहिं अपकर्म करके हीअं थिया न। भाई लधो नालो हुउसि, लाहौर में रहंदो हो। उन वटि पहुता हिन जे ॾिसी करके साहिबनि जो उनखे ऊंधो कराए, गॾ ते मुंहुं कारो कराए ऊंधो ईअं घुमाईंदासीं जेकॾहिं असां कोई सिफारिश खणी आयो त हो प्यारो इन परोपकार जे करण जे करके पाणी अॻ में गॾ ते चढ़ी पंहिंजो कारो मुंहुं करे साहिबनि वटि भई हुनजो खजी वञे हिन ते आसीस ते शर्मंदा थिया, दुख भोगणो पियुनि। राम बसि भाव आहे असां वटि पने अकल में मुंहिंजे कांत आस वटि बि चङो वक़्तु त असांजो प्यारो भाई नामदेव रहियल हुयो। पने वारनि सभिनी ॾिठो उन जो वॾो भाव हूंदो हो, सुहिणो सिंगारण खणियूं सींधियूं धंधो हो। प्यारो जो दरबार में शेवा में थोरो वधीक टाइम लॻे त हे कुझु ॿोले पियो। संतनि कंहिं ॿुधायो साईं श्री राम मुंहिंजे भाउ जे लाइ ॿोले थो। चयो भाउ असां पाण त हुनखे कोन था चऊं तूं हिते वेह। बाबा साईं पाण कंहिंखे बि न सीड़ाईंदा, उनजी तबियत जे करे असांजी रूह जी तबियत रही आहे। पाण न चऊंसि कंहिंखे वेह, सदाईं आयो आहे सदाईं जेतिरो खपे गिरस्ती आहे। सत्संग जो टाइम पूरो थियो, बाबा साईं कोई वेठो हूंदो, कोई बि व्यवहारी पुरुष अबा वञी पंहिंजे बचड़नि जो गुज़रान कयो। साईं हा पोइ वञूं था, जन वरी राति अचो जे पंहिंजो सत्संग जो टाइम मिलियो त हाणे पंहिंजो वञी श्री राम चई बा सां हुनखे मगज़ हुनजो फिरियो, पिछाड़ी मर्दे मरी वियो, न हुनजी शादी थी, सभिनी ॾिठो। श्री राम हिते संतां सेती मश्करी ऐं डूबन की रीत, भगवान ख़िदमत करे हुजतां करे पलीत। राम त संतनि खे दुखनि, संतनि मां दोष कढणारे जो मुंहुं फिरी वेंदो। संतनि खे दुखनि काग जो लवे, उहो कांव वांगुरु लहंदो पियो। मथे साहिब चवनि था संतनि खे दुखनि सर्प जो न पाए, संतनि खे दुखनि सर्प जो न पाए, संतनि खे दुखनि त्रिगद जो न किरमाए, ओ संतन के दुखन त्रिगद जो न किरमाए, संतन के दुखन त्रिगद जो न किरमाए। मूंखे हितनि जो यादि हितां अचे थो प्यारा श्री राम। हे त संतनि मां दोष कढणु या संतनि सां हुजत, पर संतनि जे हाज़िरी में वेही करके भी संतनि खे न समझी राम और उते बेसमझाई सां ॻाल्हाइणु, बेअदबी करणु, उनजो बि वॾो फल थो मिली वञे। पर पोइ हाणे साहिबनि छा चयो आहे त बाबा निंदक प्रभु भुलाया काल नेड़े आया, हरजन से बाद उठरिए, नानक का राखा आप और स्वामी क्या मानस बपरे करिए। जमट राम हरिलाल जे विहांव ते साईं जन सिंध खां आया आहिनि, हिते विहांव तो रात जो आया आहियूं। उहे प्यारा वेठा आहिनि जंहिंजो सालो आहे, जंहिंजो भाउ हुयो श्री राम। उन रोटी में उहो ॿारड़ो गॾु वेठो आहे। बसि असांजो भाई वापारी हुयो सूरदास ठहरेमल पंजूमल जो भाउ। उहो चएसि पियो बाबा संत वेठा आहिनि, एतिरी मश्किरी न कयो, एतिरी मश्किरी न कयो, रोटी खाए वेठो। चाचो आयुसि लालो मल बाबा एॾी मश्किरी छो लाथी वेठा, रोटी खाए वेठो। पीतल हुयो, नौजान हुया, कुझु हुयो, बसि ॿाहिरि त साईं जन जो मुख मां छो निकितो, मूंखे यादगिरी न आहे। नेठि मां बि वेठो हुउमि, ओची बि भाई वापारी सां मां बि वेठो हुउमि। भाई वापारी ॿुधाईंदो, साईं जन मुख मां ईअं निकितो हो। जीअं मां हिकु ॿ भेरा चयो उन्हनि खे चयुमि साईं जबा जेके हाणे खिलनि था उहे रोईंदा। राम बाबू साईं त सबर जो दरिया हो। बीठा ई आहियूं, तार में हथ पियो आहे, खुई ते वध पियो वञे जान। मां पंहिंजे बीठे पाण रोड ते बीठो ट्रक ते खणायोसि, मथां इतलाउ आयो त जान हले। राम असांखे इहो बि ध्यानु हुजणु घुरिजे, संत वेठो आहे शांती बणाए रखो, नथो थिए पंहिंजी मन मस्ती सां न ॻाल्हायो। संत जे वेठे बि अदब हुजणु घुरिजे। संत जंहिं जॻह ते वेठो आहे उहा बि काई भाग जी शइ आहे जो संत आयो आहे। संत खे असां समाज सम्झी वेहूं। राम अरे संत खे प्रभु मोकिलिया जे लाइ देवताऊं बि सिकनि था हिन पद जे लाइ।
हिननि जी बड़पन आहे जो असां सां इहो सभु जोड़े रखियो अथऊं हर ॻाल्हि खे नाते में। संतन के दूखन सर्ब जोन पाए, संतन के दूखन त्रिगत जोन किरमाए। जेको चंदू, जेको गुरु अर्जन साहिब जंहिंजी ॻाल्हि आहे सभिनी इतास ॿुधो आहे त असां वटि पूरन मास जी कथा हुई, उन में इतास ईंदो हो। तो चंदू हाणे अॻ में कहिड़ी जूणी पाईंदे, नेठि गुरु तेग बहादुर साहिब जे ॾींहंनि में हिकिड़ो साहिब ने सुख पियो वञे, हिनखे उठ जी जूण मिली आहे, पियो आहे। उहो गुरसिक कोई अंतकरण जो शुद्ध वारो हुयो, उतां जे पास पियो ॾिठे जे त उठ किरियो पिया, कीअं पिया त हीअं जे चई अड़े हे त चंदू आहे। हुनखे दया अची वई, अड़े ही जूणी पियो भोॻींदा, दुष्ट त ॾाढो थियो आहे राम। उन्हनि में हुन ॼाणायो, उन सतगुरु जो ध्यानु करे हुनखे छिटो हयो थिए, हुनजी गति थी आहे। साहिब हुनखे ॿुधाईं, साहिबनि चयो चऊं श्री राम। संत के दूखन सर्प जोन पाए, संत के दूखन त्रिगत जोन किरमाए। कहिड़ी पखियूं पखियुनि जी जूणनि में जीअं भिटके थो राम। संत के दूखन तृष्णा महे जले, संतन के दूखन तृष्णा महे जले, संतन के दूखन सबको छले, संतन के दूखन वो संतन के दूखन सबको छले, संतन के दूखन सबको छले, संतन के दूखन संतन के दूखन कृष्णा में जले, संत के दूखन सबको छले। संत के दूखन सुख सब जाए, संतन के दूखन नीच नीचाए राम। हा संत दोखी का था को ना, 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 संत भावे ता ओए भी कट पाए, नानक संत भावे ता ओए भी कट पाए, नानक संत भावे ता ओए भी कट पाए। संत चाहे राम। बाबा साईं मां हिकिड़ो ॾिठो, जॉन रायबरेली में रहंदो, हाणे गुम थी वियो, ख़बर ई कान्हे। प्यारो बाबा जी शेवा करे, पर कंहिं महिल उहो सुभाउ थिए, संझा जो बाबा साईं वेठा आहिनि अची, जंहिं संत जी चोॾसा, संत जी राम हे भाव रहियो त कोई संत जो वास्तो कंहिं वरी शराब सां न आहे बाबा, सभिनी खे पंहिंजी भावना जो फल मिलंदो आहे। संत जे मुख मां जेकॾहिं प्रभु कढाईंदो आहे, संत खे इन सां कोन तोड़ियो वेंदो आहे त हे वर ॾींदो आहे या शराब ॾींदो आहे। संत मन जे दायरे खां मथे आहे, हरे राम। पर संसार खे सबक सिखण जे लाइ परमात्मा जे मुख मां कढाए वेंदो आहे, मिलंदो पंहिंजो भावना जो फल आहे उन्हनि खे। श्री राम। हा संत भजन जो वास्तो कोई इन करामतनि सां कोन पंहिंजो पाण खे प्रगट कंदा आहिनि। संत जे प्रगट परमात्मा पाण खे भजन जे प्रताप करे कंदो आहे। पुछी तकिड़ो ॿोड़े विधाईं त साईं चइनसि पिया बा वेह त साईं, वेह त प्यारा, पर उन गर्मी में नेठि निकितो वियो। वरी साईं आरती पिया कनि, मथे आयो, मथो टेकियईं त अरदास थियण लॻी, वञणु लॻो। साईं जन सां गॾु आरती कराए, जीअं चयोसि बीह त ॿोलणु लॻो। ॿियो प्यारो ॿुधाए पियो हाणे हिंदुस्तान में आहे त मां चवां अड़े छा थो करीं?
साईं बाबा चयो ढकण हा चई हा पंहिंजो आहे न ॿार आहे बसि तूं छॾे राम। अॼु ताईं मुंहिंजो जीवन ईअं गुज़रियो न शादी थी न कंहिं कम में आयो पिछाड़ी हाणे गुम ई आहे। संत भावे राम ईअं मिसाल केतिरा केतिरा खणजनि महान पुरुषनि जा सभु भरिया पिया आहिनि। हे असांखे सबक सिखण जे लाइ त असांखां भुल न थिए जेके थी विया आहिनि बख़्शायूं। जो निंदक होवे सतगुरु का फिर शरण गुर आवे पिछले अवगुण सतगुरु बख्श ले सत संगत नाल रला श्री राम। जीअं परमात्मा ते साईं जा प्यारा बसि ओॾे चवंदा बसि तूं हिकु बार शरणागत आ राम। चई शुभ कर्मनि वारनि जी लिस्ट पोइते पई हूंदी आहे गुनाहगार क़बूल पइजी वेंदा छो जो हुनखे शर्मसारी ईंदी और शुभ कर्मनि में ख़तरो रहंदो आहे अहंकार थियण जो। हर जी अहंकार न भावे राम। पाण खे केरे वेंदा आहिनि उहो पोइते थी वेंदा आहिनि गुनाहगार क़बूल पइजी वेंदा आहिनि। अॻियों बसि माफ़ी वठे बसि होॾे देरि ई कान्हे राम। पिछले अवगुण सतगुरु बख़्श ले सत संगत नाल रलारे। जीअं मींहुं उठे गलियां नालियां टोबियां विच जाए पवे सुरसरी सुरसरी मिलत पौत्र पावन हो जावे। जीअं पाणी मथां पवंदो आहे बरसाति जो तीअं नालियुनि मां टोबनि मां वही करके वञी गंगा में त उहो बि गंगा थी वेंदा। ए वॾा इहे सतगुरु निर्वेर विच जंहिंखे कोई वेर न आहे। निर्भव उहो थी सघंदो आहे जंहिंखे कंहिंजे लाइ वेर न आहे। श्री राम। जित मिलिए शांत तड़ आवे जंहिंजे मिलण सां जीव खे शांती पहुचंदी। सतगुरु सदाई दयाल आहिनि। जायज़ आहे असां संतनि जे संग में थी बसि हिन धर्म में अचण सां पढ़दे पोशी संत सदाई पढ़दे पोशी। हरे राम। पाण बि सिखूं कंहिंसां वेर न थिए कंहिंसां बदिले जी भावना न थिए। मिठी बसंत जी रुत हली रही आहे। बसंत पंचमी खां पोइ होली ताईं भॼन ॻाया वेंदा आहिनि बसंत जा। बाणी में शब्द श्रवण कयूं। तिन बसंत जो हर गुण गाए तिन बसंत जो हर गुण गाए पूरे भाग हर भगत कराए पूरे भाग ओ पूरे भाग हर भगत कराए पूरे भाग तिन बसंत जो हर गुण गाए तिन बसंत जो हर गुण गाए पूरे भाग हर भगत कराए पूरे भाग हर भगत कराए तिन बसंत जो हर गुण गाए तिन बसंत जो हर गुण गाए तिन बसंत वाला बसंत की तिन बसंत जो हर गुण गाए पूरे भाग हर भगत कराए इस बसंत का इस मन का बसंत की लगे न सोए इस मन का बसंत की लगे न सोए मन जलिया तुझे दोए मन जलिया तुझे दो मन जलिया तिने बसंत जो हर गुण गाए पूरे भाग हर भगत कराए पूरे भाग हर भगत कराए तिने
बसंत जो हर गुण गाए, तिन बसंत वावा तिन बसंत। ए मन छूटे जा सतगुरु भेटे, ए मन छूटे जा सतगुरु भेटे, जम काल की फिर आवे न फेटे, वावा जम काल की फिर आवे न फेटे। तिन बसंत जो हर गुण गाए, वावा तिन बसंत जो, तिन बसंत जो हर गुण गाए। पूरे भाग हर भगत कराए, पूरे भाग, पूरे भाग हर भगत कराए, पूरे भाग हर। तिन बसंत जो हर गुण गाए, तिन बसंत वाला तिन बसंत। बाबा शब्द वे प्रभु जा, आवाज वे प्रभु जो, शरीर वे प्रभु जो, मन तन प्रभु जो। असां पंहिंजो पाण ते छोड़ो महिरबानी कयो, हे गुण वेही गायूं। संत करो ताप समान, संकोच न, जीअं ॻाईंदासीं हे वॾी रूह जी राहत आहे। श्री राम राग जे माध्यम सां इहा शइ अहिड़ी न आहे जो कंहिंखे न अची सघे। पंहिंजे पंहिंजे प्यार सां सुंदर वाणी साहिबनि चयो आहे, गुरबाणी गावो गुर सिखो। जेके वेठा आहियूं गुर सिखायूं न, ऐं भाइयों असांजो पूरो भाग आहे जो प्रभु जी सिफ़त करे रहिया आहियूं। हिर्दो प्रफुल्ल थींदो, अंतःकरण शुद्ध थींदी। अंतःकरण जे शुद्ध करण जो माध्यम इहो आहे प्रभु जी सिफ़त करणु। नानक सिफ़ती रजी आहे। श्री राम केॾी महिमा कंदा साहिब। हाणे थोरो इन शब्द खे असां ॾिसूं, गुरु महाराज छा चई रहिया आहिनि। तिन बसंत जो हर गुण गाए। श्री राम हे असांखे मानो चोलो हिकु बसंत आहे। उन बसंत में बहारी, उहा जेका वक़्त जी ऋतु आई, 2 महीननि जी बसंत, वरी टाइम पूरे सां रुत मटिबी वेंदी। पर असांजे हृदय में जेसिताईं हयाती आहे प्रभु ॾिनी आहे, ओतिरो हर वक़्तु असांजो हृदय प्रफुल्लित रहे, बहारी में रहे। तिन बसंत उन जे लाइ सदाई बसंत जो हरि गुण गाए। हरे राम। पर हाणे पूरे भाग हर भगत कराए। पूरा भाग जंहिंजा हुजनि हरि जी भक्ति करे। असां माया जी भक्ति त कयूं था, माण्हुनि जी, परिवार जी। अंदरि चिंतन सदाई माया जो हले थो, सदाई हले राम। त असांखे मन में चिंतन करण सां असांजो कोई बि कार्य सिद्ध कोन थींदो सवाइ शक्ति विनाशता जे। पर प्रभु जो चिंतन लॻो रहे, शरीर असां पंहिंजो कार्य कयूं पिया, परिवार जो, वहिंवार जो कोई मना कान्हे। श्री राम तथों कार्य करण में पूरी शक्ति मिलंदी। असांजो धंधो बि धर्म बणिजी वेंदो, असांजो हर कर्म भक्ति बणिजी वेंदो। श्री राम केॾा दिलासा ॾिना पिया आहिनि। छॾण जे लाइ कुझु बि कोन्हे, थोरो बसि ख़्याल सां ॻंढियूं पंहिंजो पाण सां, ॿियो काॾे वञणो कोन्हे। तिन बसंत जो हर गुण गाए, पूरे भाग हर भगत कराए। पर साहिब चवंदा आहिनि, मन कहूं बसंत की लॻे न सोए। हिन मन खे साईं जी लॻे ई नथी, ॿाहिरि सदाई लॻी पई अथसि। जो जनमनि खां माया सां मेल अथसि, जनमनि खां। प्रभु थो ॼाणे अलाए कई जन्म हे जी वठी आयो आहे। कई जन्म भए कीट पतंगा, कई जन्म भए मीन कुरंगा, कई जन्म साहिबनि कवि साहिब जन वाणियुनि में लाइ छा छा लिखियो आहे। हरे राम। पर चयो संत जना मिल हर जस गायो, कोट जन्म के हाणे साहिबनि ते पोइ त वेले असांजो मथो टेकणो सार्थक तॾहिं रहंदो
न त पोइ कागज़नि ऐं पाठनि खे मथो टेक